वज़ीर आज़म चीफ जस्टिस के लिखियल ख़त में इस्तदा कई आहे त जुडिशियल कमीशन जोड़े जांच कई वञे त इमरान खान जे काफ़िले जी हिफ़ाज़त कहिड़े इदारे जी ज़िम्मेवारी हुई ऐं कहिड़ा क़दम खंया विया। छा वाक़े बाद सबूत गॾु करण ऐं वाक़े खां पोइ सूरत-ए-हाल खे मुंहुं ॾियण जे तरीक़ेकार ते अमल कयो वियो। जेकॾहिं ईअं न थियो त ज़ाब्ते में कहिड़ियूं ख़ामियूं ऐं कमज़ोरियूं साम्हूं आयूं, उन्हनि ख़ामियुनि जो ज़िम्मेवार कहिड़नि इंतिज़ामी इख़्तियारनि, इदारनि ऐं सूबाई हुकूमत जे उहिदेदारनि खे क़रार ॾिनो वियो। छा वाक़े जे क़त्ल जी साज़िश हुई या उहो रुॻो हिकु शख़्स जो अमल हो? फायरिंग जे अफ़सोसनाक वाक़े सबबि मुल्क में छिकताण ऐं अमन अमान जो बहरान आहे। माहौलियाती तब्दीली जे असरनि खे घटि करण लाइ तकड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान में 203 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मिस्र जे शहर शर्म अल शेख में क्लाइमेट इम्प्लीमेंटेशन समिट खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त विच ओभर में सऊदी ग्रीन इनिशिएटिव वारो प्रोग्राम मुनफ़रिद आहे। असां पेरिस जे मुआहदे जी अमलदारी यकीन रखूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे जर्मन चांसलर सां मुलाक़ात। पाकिस्तान में बोर मुतासिरनि जी इमदाद करण ते थोरा मञिया। माहौलियाती तब्दीलियुनि ते गॾिजी कम करण ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। आज फेडरल गवर्नमेंट वजारत दाखिला ने इन राइटिंग ये जिम्मेदारी सूबाई हुकूमतों को KPK और पंजाब को जो है ये याद दिलाई है। लाखों नहीं करोड़ों की तादाद में लोग चंद 100 शरपसंद के एहतजाज की वजह से जो है वो ज़लील और रुस्वा हो रहे हैं। सूबाई हुकूमतें अपनी आईनी और कानूनी जिम्मेदारी पूरा करें, वरना मैं ये बात उन्हें बावर करवाना चाहता हूं कि इसके कॉन्सिक्वेंसेज होंगे। और अदालत है आलिया, चीफ जस्टिस पेशावर हाई कोर्ट, चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट और चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट से मेरी ये गुजारिश है कि कल को ये रिलीफ लेने के लिए आपके पास ये पहुंचेंगे, आप इसका नोटिस लें कि वजीराबाद का वाकया जो है उसमें जो मुल्जम है नवीद, वही मुल्जम है। तमाम तर जो इब्तदाई इंक्वायरी तफ्तीश आगे बढ़ी है और जिस तरह से आगे बढ़ रही है उसके अलावा कोई और दूसरा मुल्जम नहीं है। सूबाई हुकूमतूं धरना ख़त्म कराए रस्ता खोलराइनि ऐं पंहिंजे आइनी कानूनी ज़िम्मेवारी पूरी कनि। ॿी सूरत में ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त KPM पंजाब में फितनो फसाद मार्च थी रहियो आहे। कुझु शरपसंदनि पारां रस्ता बंदि करण सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। फसादनि खे पंजाब ऐं KP पुलिस तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। शुरूआती जांच में अरशद शरीफ जो क़त्ल टारगेट किलिंग लॻी रहियो आहे। केस मां वकार ऐं खुरम खे नथो कढी सघिजे। जांच टीम रिपोर्ट ॾिनी आहे। दुबई वेंदी कीनिया मां बि वधीक शाहिदियूं घुरियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। शहबाज शरीफ पारां चीफ जस्टिस खे लिखियल ख़त में अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ फुल कोर्ट ते ॿधल कमीशन जोड़ण जी इस्तदा। वज़ीर आज़म ख़त में चयो आहे त कमीशन 5 सवालनि ते गौर करे सघे थी। अरशद शरीफ परॾेह वञण लाइ कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु कयो, परॾेह वञण में संदसि कंहिं सहूलियतकारी जो किरदारु अदा कयो। अरशद शरीफ क़त्ल करण वारी धमकियुनि बाबति कहिड़ी वफ़ाक़ी या सूबाई एजेंसी, इदारे या इंतज़ामिया खेसि आगाह कयो। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी सूबाई हुकूमतूं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण में नाकाम नज़र अची रहियूं आहिनि। हुन जो अंजाम ख़तरनाक थी सघे थो। वफ़ाक़ी हुकूमत जो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी सूबाई हुकूमत खे ख़त। वफ़ाक़ी हुकूमत पंजाब ऐं KP जे चीफ सेक्रेटरीज़ खे लिखियल ख़त में चयो आहे त ॿिन्ही सूबनि में कुझु माण्हुनि ते मुश्तमिल जथनि मोटरवेज़, हाईवेज़ ऐं ॿिया रस्ता ब्लॉक करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि अवाम सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सूबाई हुकूमतूं आइन जे आर्टिकल 15 तहत शहरनि जे बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ करण में नाकाम थी वयूं आहिनि। सूबाई हुकूमतूं पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि।
पंजाब पुलिस पीटीआई चेयरमैन इमरान खान ते थियल कातलानी हमले जी एफआईआर काफ़ी सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। 4 ॾींहनि बाद वज़ीराबाद जे सिटी थाणे ते दाख़िल केस में मौक़े तां गिरफ़्तार कयल जवाबदार नवीद बलद बशीर खे नामज़द कयो। पंजाब पुलिस वाक़े जी जांच लाइ JIT जोड़ण लाइ पंजाब हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब पुलिस ख़त में JIT लाइ तजवीज़ कयल 3 नाला बि घर वज़ारत ॾांहुं मोकिलिया आहिनि। पंजाब में गवर्नर राज गौर हेठ नाहे। सूबे में अमन अमान की सूरत हाल ख़राब थी तो पंजाब में गवर्नर राज लागू करे सघे थो। पंजाब के गवर्नर बलीगुर रहमान चयो आहे त पंजाब के गवर्नर हाउस ते हमलो कयो वियो। गवर्नर हाउस ते हमला करे सुठो मिसाल कायम न पियो कयो वञे। एहतजाज सभिनी जो हक़ आहे पर आइन के दायरे में थियण घुरिजे। पीटीआई जो ॿिए ॾींहुं बि रावलपिंडी में एहतजाज जारी। M2 मोटरवे इस्लामाबाद M2 ॿई ट्रैक शामियाना लगाए बंद करे छॾिया। रोड ते बीठल वण वठे बाहि ॾिनी वई। मोटरवे बंद हुअण सबबि इस्लामाबाद एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर रुली विया। इस्लामाबाद पुलिस पीटीआई अॻवान गुलाम सरवर खान ऐं सुल्फी बुखारी समेत ॿियनि अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट हासिल करे वरिता। अली अमीन गंडापुर ऐं परवेज़ खटक इस्लामाबाद पुलिस खे अॻी घुरबल। पुलिस इस्लामाबाद ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड खोलाइण लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखी छॾियो। मुज़ाहिरनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जी इजाज़त घुरी वई। इलेक्शन कमीशन कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि बाबति केस जी सुभाणे थियल ॿुधणी मुलतवी करे छॾी। हाणे ॿुधणी 15 नवंबर थींदी। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन मूजिबि 9 नवंबर ते अलामा इक़बाल जे दिहाड़े जे हवाले सां आम मोकल हुअण जे करे कराची जी बलियाती इलेक्शन केस जी ॿुधणी 9 नवंबर बदिरां 15 नवंबर ते थींदी। पीपल्स पार्टी पारां सिंध मां चूंडायल सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर इस्तीफ़ा तलब करे वरिती। मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो आहे त पार्टी मुंहिंजे बयाननि मां ख़ुशि न हुई। इस्तीफ़ा ॾियण जो चयो जंहिं ते मां राज़ी आहियां। इस्तीफ़ा सुभाणे सेनेट चेयरमैन वटि जमा कराए छॾींदुसि। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं कानूनदान एतजाज हसन जी पीटीआई चेयरमैन इमरान खान सां मुलाक़ात। एतजाज हसन ज़मान टाउन लाहौर में इमरान खान जी रिहाइशगाह ते पहुची संदसि तबियत मालूम कई। सूबाई वज़ीर सईद गनी इमरान खान ख़िलाफ़ कानून तोड़ण जे इल्ज़ाम हेठि कार्रवाईअ जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान मुल्की न पर परॾेही प्रोजेक्ट आहे। इमरान खान खे नई जमहूरियत जी ख़बर आहे। इमरान खान नौजवाननि खे गुमराह करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैफी जे ज़िले खैबर जे इलाइक़े शकास में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन फायरिंग जी डेवट में दहशतगर्द कमांडर लियाकत अली उर्फ शाहीन मारिजी वियो। हिकु फौजी जवान सलीम खान शहीद थी वियो। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द गायब माण्हू कयल माण्हुनि जी लिस्ट में शामिल हुयो। वफ़ाक़ी हुकूमत पारां सुभाणे इक़बाल डे जे मौक़े ते मुल्क में आम मोकल जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। सुभाणे सॼे मुल्क में सरकारी ऐं निजी इदारा बंदि रहंदा। पुलवजो ॻोठ अमीर अली आराई में ज़मीन जी तकरार सां मंझंदि में झेड़ो 2 भाइर क़तल। आराई ऐं बिरोही बिरादरी में झेड़े दौरान फायरिंग में 2 भाइर असगर ऐं ज़ुल्फ़कार आराई मारिजी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। नामियार ब्रॉडकास्टर ऐं अदीब सैयद माखन शाह रिज़वी जे वॾे पुट सैयद पारस शाह जो घर मां लाश अथि। पुलिस जो चवणु आहे त पारस शाह जो घर मां लाश मिलियो आहे। मामले जी जांच कई पई वञे।
टंडो इलाहार में चौकीदार पारां एडवांस पघार न मिलण तां जमींदार के पुट के कत्ल करण जो इंकशाफ। पुलिस चवण आहे त जवाबदार राहिब सांध जमींदार के पुट आरिफ कश्मीरी के एडवांस पघार न ॾियण तां कत्ल कयो। जवाबदार नौजवान कत्ल करण जो एतराफ़ भी कयो आहे। घोटकी में धाड़ेलन पारां शहीद कयल डीएसपी ऐं ॿिनि एसएचओ समेत 5 एहलकारनि जी शहादत खे 3 ॾींहं गुज़री विया। पुलिस शहीद एहलकारनि जे केस में कख भञी बीणो न कयो। सिंध हुकूमत बिना इंतज़ामनि जे पुलिस ऑफिसर्स खे 2 सिपाहियुनि सां गॾु कचे में मोकिलण जो नोटिस न वरितो। पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि खे शहीद कंदड़ धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण ते घोटकी पुलिस में मायूसी पकड़ियल। शहीदनि जा वारिस बि पुलिस रवैये मां मायूस। कराची जी मशर कॉलोनी में टेलीकॉम कंपनी के 2 मुलाज़िमनि जे क़त्ल वारो मामलो। गिरफ़्तार अरिड़हं जवाबदार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। दहशतगर्दी जनत वारी ख़ासि अदालत जे इंतज़ामी जज मशर कॉलोनी वाक़े में गिरफ़्तार जवाबदारनि खे ॿीहर पुलिस हवाले करे छॾियो। हमारे मुतालबा जारी है, जारी रहेंगी। कराची में ग्रैंड हेल्थ अलायंस जो रिस्क अलाउंस खत्म करण खिलाफ एहतजाज। सेहत खाते जे मुलाज़िमनि जी प्रेस क्लब खां सिंध असेंबली ॾांहुं वधण जी कोशिश। मुज़ाहिरनि पुलिस जूं रंडकूं तोड़े सिंध सेक्रेटेरिएट पहुची एहतजाजी कैंप क़ाइम करे वरिती। पुलिस ऐं मुज़ाहिरनि विच में छिकताण बरक़रार। खरपुर वेझो वॾा माशूम वारे इलाइक़े मां बिजली जी तारुनि में विछड़ी फौत थियल 2 नौजवाननि जी अञा ताईं सुञाणप न थी सघी। केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद लाशनि जो पोस्टमार्टम न थियो। पुलिस बि पहुती नौजवाननि जा लाश अस्पताल जे सर्दखाने हवाले करे रवानी थी वई। डॉक्टर्स जो चवणु आहे त लाशनि जो मुआइनो कयो आहे। हिकु नौजवान जे गले ऐं ॿिए नौजवान जे हथ ते बिजली जी सड़ण जा वाज़ह निशान आहिनि, पर पुलिस जे लेटर खां सवाइ पोस्टमार्टम नथा करे सघूं। नौजवाननि जे मौत जो कारण मालूम नथा करे सघनि। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में धार रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 30 ॼणा ज़ख़्मी। हाल में कराची खां मुल्तान वञदड़ मुसाफ़िर कोच गलती। मासूम बाड़ो रज़ा बलोच फौत, 24 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खैरपुर में रोड हादसनि के नतीजे में 2 ट्रैक्टर ड्राइवर फौत थी विया। राणीपुर भरिसां हादसे में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया। ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज एसोसिएशन की सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में रेवेन्यू मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ कमिशन हड़ताल। हैदराबाद, कोटड़ी, खैरपुर ऐं टंडो इलाहार में रेवेन्यू मुलाज़िमनि जा मुज़ाहरा ऐं धरना। मुख़्तियारकार ऑफिसूं बंदि हुअण सबबि कारवहिंवार ठप थी वियो। अॻवान जो चवणु आहे त रेवेन्यू मुलाज़िम सॼो ॾींहुं बोर्ड ऐं बरसाति सिटियल इलाइक़नि जी सर्वे करे रहिया आहिनि, पर हुकूमत पारां उन जो को मुआवज़ो नथो ॾिनो वञे। मुतालबनि जी मंज़ूरी ताईं एहतजाज जारी रहंदो।
खुराक ते लापरवाही सबब बकरी चौदगी फूड सेंटर में 3 महीननि खां बरसाती पानी बीठल। हज़ारे मण कणक ख़राब थी वई। बरसाती पानी सबब कणक जी 10,000 बोरियुनि में कीड़ा पइजी विया। 3 महीननि दौरान फूड अमलदारनि कणक खे गुदामनि ॾांहुं बि मुंतक़िल न कयो। T20 वर्ल्ड कप जो पहिरियों सेमीफाइनल सुभाणे न्यूज़ीलैंड ऐं पाकिस्तान विच में खेॾियो वेंदो। ऑस्ट्रेलियावी शहर सिडनी में थींदड़ सेमीफाइनल में पाकिस्तान वक़्त मूजिब मंझंदि 1 वॻे शुरू थींदो। ॿी सेमीफाइनल 10 तारीख़ ते इंग्लैंड ऐं भारतीय टीमुनि में खेॾी वेंदी। आई नेठ गुंगे ॻाल्हायो जहिड़े शाहकार कहाणी लिखंदड़ अमर जलील 85 पार ॾिसी वरितियूं। 1936 में जन्म वठंदड़ अमर जलील जा हेल ताईं 20 खां वधीक किताब शाया थी चुका आहिनि। अमर जलील जी कहाणी सरदलाश जो सफ़र ऐं अरड़ जो मस्त कहाणियूं हींअर बि नई नस्ल जी आदत ते शामिल आहिनि।